नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा 3 महीननि जी एडजस्टमेंट तहत बिजली जे अघनि में 33 पैसा फी यूनिट वाध जो ऐलान करे छॾियो आहे। इहा वाध हलंदड़ साल जे पहिरें 3 महीननि जी एडजस्टमेंट तहत कई वई, जंहिंसां वापीदारनि ते 6 अरब रुपयनि खां वधीक जो वाधू भार पवंदो ऐं वापीदारनि खां दिसंबर खां फरवरी ताईं वाधू अदायगियूं करणियूं पवंदियूं। इहा वाध न के इलेक्ट्रिक वापीदारनि ते बि लागू थींदी। नेपरा फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिले छॾियो त जीअं हतमी कार्रवाई करे सघिजे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा 3 महीननि जी एडजस्टमेंट तहत बिजली जे अघ में 33 पैसा फी यूनिट वाध जो ऐलान करे छॾियो आहे। इहा वाध हलंदड़ साल जे पहिरें 3 महीननि जी एडजस्टमेंट तहत कई वई, जंहिंसां वापीदारनि ते 6 अरब रुपयनि खां वधीक जो वाधू भार पवंदो ऐं वापीदारनि खां दिसंबर खां फरवरी ताईं वाधू अदायगियूं करणियूं पवंदियूं। इहा वाध के इलेक्ट्रिक वापीदारनि ते बि लागू थींदी। नेपरा फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिले छॾियो त जीअं हतमी कार्रवाई करे सघिजे।